जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि वर्ल्ड फेमस सिंधी चांवर भुॻा चांवर ऐं उन सां गॾु तरियल पटाटा। सिंधी थाली अधूरी आहे भुॻनि चांवरनि जे बग़ैर। इहे सभिनी खे ॾाढा वणंदा आहिनि। त अॼु मां तव्हांखे ॿई ॿुधाईंदसि भुॻा चांवर कीअं ठाहिजनि ऐं उन सां गॾु तरियल पटाटा। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी स्टार्ट था कयूं पिया। सभिनी खां पहिरियों चांवर खणंदासीं। हिते मां 2 कोप चांवर रखिया आहिनि। उन्हनि खे चङी तरह धोई साफ़ु करणो आहे 2 खां 3 पाणीअ सां। उन खां पोइ हिकु तई या बासण खणंदासीं जंहिंमें असां विझंदासीं तेल अधु कटोरीअ जे क़रीब। उन में विझंदासीं जीरो 1 चमिचो। उन सां गॾु उन में विझंदासीं वॾो फ़ोटो ऐं 2 नंढा फ़ोटा। इन सां ॾाढी ख़ुशबू ईंदी आहे चांवरनि में। लौंग विझंदासीं 2-3, थोड़ा सा कारा मिर्च ऐं उन सां गॾु विझंदासीं असां हिन में तेज पत्तो। इहे सभु खड़ा मसाला विझी करे असां हिन खे कुझु सेकंड भुञंदासीं। थोरो सो भुञण खां पोइ इन में विझंदासीं बसर। 3-4 बसर खणी उन्हनि खे लंबो लंबो कटे करे विझणो आहे। चाहियो त सन्हो सन्हो कटे बि विझी सघंदा आहियो। इन खे असांखे चङी तरह भुञी करे ॻाढ़ो करणो आहे बसर खे। ध्यानु रहे साड़णो न आहे, चङी तरह असां इन खे ब्राउन कंदासीं, रेडिश ब्राउन जीअं चइजे। भुॻनि चांवरनि जो मेन कलर हूंदो आहे ब्राउन। और ब्राउन कलर जेको आहे उहो ईंदो आहे इन बसर जे करे। अगरि बसर खे असां चङी तरह भुञंदासीं त असां चांवर बि बराबरि ठहंदा। त पहिरियों बाहि खे तेज़ रखिणो आहे। कलर जीअं धीरे धीरे डार्क थींदो वेंदो त असां इन जी बाहि घटि करे छॾींदासीं जीअं इहो सड़े न, ब्राउन थिए पर कारो न थिए। सो धीरे धीरे इहो घुमाईंदे घुमाईंदे कलर डार्क थींदो वञे थो पियो। थोरो सो अञा कंदासीं। हे ॾिसो, हे लॻभॻि हाणे थी वियो आहे। इन में हाणे विझंदासीं असां पाणी। चांवरनि जे हिसाब सां असांखे हिन में पाणी विझणो आहे। जेतिरा चांवर उन खां ॿीणो यानी डबल पाणी विझणो आहे। त असां 2 कोप पाणी खयो आहे त असां हिन में विझंदासीं 4 कोप पाणी। पाणी जो अंदाज़ जेको आहे चांवरनि जे हिसाब सां घटि वधि थी सघंदो आहे। अगरि चांवर काफ़ी झूना हूंदा त थोरो पाणी वधीक पवंदो, और नवां हूंदा त उन में पाणी घटि पवंदो आहे। पाणी विझण खां पोइ हिन में हिकु बॉयल यानी टहिकाउ आणींदासीं। सिंधीअ में बॉयल खे चइबो आहे टहिकाउ आणणु। इन में विझंदासीं लूणु और ॻाढ़ा मिर्च। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और हिकु बॉयल अचणु ॾींदासीं। जीअं पाणी बॉयल थींदो उन खां पोइ हिन में असां विझंदासीं चांवर जेके असां धोई रखिया आहिनि। त ॾिसो बॉयल अची वियो आहे। त हाणे मां हिन में विझंदमि चांवर। चांवर असां पंहिंजे हिसाब सां खणी सघंदा आहियूं, नॉर्मल या बासमती। इन्हनि खे चङी तरह मिक्स कंदासीं। पहिरियों तेज़ बाहि ते रखंदासीं, जीअं बॉयल अचे उन खां पोइ इन जो पाणी खॼाइणो आहे ऐं पोइ धीमी आंच ते इन खे सिझाइणो आहे। त ॾिसो धीरे धीरे इन जो पाणी ख़तमु थींदो वियो। हाणे इन खे असां ढके करे सिझण लाइ रखंदासीं। जेसिताईं चांवर सिझनि तेसिताईं हाणे असां तरींदासीं पटाटा। त चांवरनि खे ढके रखंदासीं। जे मां पटाटा खया आहिनि, 5 पटाटा खया आहिनि, उन्हनि खे मां नंढनि नंढनि टुकरनि में कटियो आहे। चङी तरह धोइण खां पोइ असां इन खे फ्राई कंदासीं। त तरण जे लाइ पहिरियों इन खे लॻाइणो आहे लूणु। त असां पटाटनि में लूणु विझंदासीं और लूणु विझी करे इन खे चङी तरह मिक्स करणो आहे। मिक्स करण खां पोइ असां इन खे तरींदासीं। भुॻा चांवर और तरियल पटाटनि जी कॉम्बिनेशन ॾाढी बढ़िया लॻंदी आहे। सो तेल गरम थी वियो आहे त हिन में मां विझंदसि पटाटा। पटाटनि जी साइज़ नंढी वॾी तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। इन खे पहिरियों तेज़ बाहि ते असांखे फ्राई करणो आहे। उन खां पोइ बाहि खे घटि करे उन ते असां इन खे फ्राई कंदासीं।
त जीअं इहो अंदरि कचो न रहे पटाटो। पटाटे खे सिजाइण जे लाइ असां हिन खे ढके करे रखंदासीं बिल्कुलु घटि बाहि ते 10 मिंट खनि, जीअं पटाटो चङी तरह सिजी वञे। सो 10 मिंट थी विया आहिनि। हाणे असां हिन खे पलटाईंदासीं। थोरी सी बाहि तेज़ कंदासीं, थोरो सो हल्को सो इहो क्रिस्प थिए ॿाहिरां, अंदरि बिल्कुलु पकल हुजे चङी तरह नरम, और ॿाहिरीं लेयर जेका आहे उहा क्रिस्प हूंदी आहे। अगरि तेज़ बाहि कंदासीं त इन मां हाणे तेल कढी छॾींदासीं। इन में सुका मसाला, हैड, ॻाढ़ा मिर्च, धाणा, लूणु असां पहिरियों ई विधो आहे। इन खे चङी तरह मिक्स कंदासीं। हे चङी तरह मिक्स थी विया आहिनि। इन खां पोइ कुझु सेकेंड असां हिन खे हिते सिजाईंदासीं। जीअं मसालो जेको असां विधो आहे उहो पकिजे, कचो न लॻे असांखे। इहे असांजा पटाटा बिल्कुलु तयार थी विया आहिनि, ॿाहिरां क्रिस्पी और अंदरि सॉफ्ट। असांजा सिंधी तरियल पटाटा। ॾे हाणे हलो चांवरनि खे ॾिसंदासीं। चांवर बि असांजा चङी तरह सिजी विया आहिनि। इन खे असां घुमाईंदासीं ॻन। चांवरनि खे थोरो हल्को सो जेको मिक्स कबो आहे, जीअं इहो चको चको न ठहनि, उन जे लाइ जेको खुरपी हूंदी आहे या पूनो हूंदो आहे, उन जे पोएं पासे खां इन खे घुमाइबो आहे, जंहिंखे चइबो आहे ॻन ॾियणु चांवर खे। इन सां चांवर जेके आहिनि बिल्कुलु छुड़िया थींदा आहिनि। इहे गर्मा गर्म चांवर तरियल पटाटनि सां थोरी सी खटाइण हुजे और गॾु पापड़ हुजे त मज़ो अची वञे। सिंधियुनि जा फेवरेट भुॻा चांवर ऐं पटाटा तयार आहिनि। त ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे इहो मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। और अहिड़ियूं ॿियूं सिंधी डिशेस ॾिसण लाइ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त मां अॻी रेसिपी कहिड़ी ठाहियां। और अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।